नाज़िन, सिंध जी सेहत वारी वज़ारत पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के रावलपिंडी में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो की वरसी वारो जलसो मुलतवी करण जो मशवरो ॾेई छॾियो। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरान टीवी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा अपडेट्स आहिनि? जी सिंध हुकूमत जे सिहत खाते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के मशवरो ॾिनो आहे त पंजाब में कोरोना वायरस जो जेको आहे 7% जेको आहे त शरह आहे, जॾहिं सिंध में कोरोना वायरस जी 2% शरह आहे। उन करे रावलपिंडी में जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो 4 अप्रैल ते वरसी रखी वई आहे, उन में कोरोना वायरस फैलजण जो ख़तरो आहे। इन करे उन जलसे के रावलपिंडी में मुलतवी कयो वञे। अहिड़े ख़त खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी जेका रावलपिंडी में वरसी हुई उनखे मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो आहे। पर उनजो बाज़ाब्ता जेको ऐलान आहे उहो अॼु शाम कयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब जे अॻुवाननि सां सलाह मशवरे खां पोइ उनखे मुलतवी कयो वेंदो। हिन वक़्तु उन्हनि जेको आहे त उहो फ़ैसिलो 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी जेका रावलपिंडी में वरसी आहे उनखे मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं शाम बाज़ाब्ता उनजो ऐलान कयो वेंदो। इहो मशवरो जेको आहे त सिहत खाते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़त लिखी जेको आहे त चयो हुयो, जंहिंखां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। जी गुलशन, अवां जी महिरबानी।